नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ई आहे त जिस्म में बीमारी पैदा थियण जा 4 अहम असबाब अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं उन्हनि जी मुख़्तसिर तफ़सीलात भी अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि त कहिड़ा सबब आहिनि जिन जे करे इंसान जे जिस्म में बीमारी लगंदी आहे ऐं बीमारी जनम वठंदी आहे। त उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तो, जिस्म में जेकी बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि ऐं जिस्म में जेकी बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि उन्हनि जा 4 अहम असबाब आहिनि जिन असबाबनि जे करे जिस्मानी बीमारियूं अक्सर पैदा थींदियूं आहिनि। त प्यारा दोस्तो, उहे 4 अहम असबाब ही आहिनि। पहिरें नंबर ते बदनिगाही करणु, यानी बुरी नज़र सां ॾिसणु, या पहिरीं नंबर ते बुरी निगाह सां कंहिंखे ॾिसण जे करे बि जिस्म में बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। ऐं ॿिए नंबर ते ज़्यादा गुफ़्तगू यानी बेमक़सद ॻाल्हाइण सां बि जिस्म में कई बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि। ऐं 3 नंबर ते ज़्यादा खाइण जे करे बि जिस्मानी बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। ऐं चौथे नंबर ते ज़्यादा सुम्हण जे करे बि इंसान जे अंदरि जिस्म में कई बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि ऐं जनम वठंदियूं आहिनि। त प्यारा दोस्तो, जदीद साइंसी तहक़ीक़ जे मुताबिक़ निगाहूं जिते बि ॼमंदियूं आहिनि त उन्हनि जो सुठो या बुरो असरु इंसानी दिमाग़ ते पवंदो आहे। निगाहनि जी हिफ़ाज़त न करण सां इंसान बेचैनी ऐं मायूसी जो शिकार थींदो आहे जंहिंजो इलाज नामुमकिन आहे। बदनिगाही अहिड़ी बुरी नज़र कंहिंजे तरफ़ करण सां इंसान जे दिमाग़ में कई बीमारियूं लॻंदियूं आहिनि ऐं दिमाग़ तां पोइ इंसान जे जिस्म ते कंट्रोल कंदियूं आहिनि, जिन जे करे इंसान कई जिस्मानी बीमारियुनि जो शिकार बणिजी वेंदो आहे ऐं उनजो इलाज नामुमकिन हूंदो आहे। ऐं ज़्यादा बेमक़सद ॻाल्हाइण सां जेकी बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि, ज़्यादा बेमक़सद ऐं बग़ैर कंहिं वजह जे ज़्यादा ॻाल्हाइण जे करे बि जिस्म में बीमारी लॻंदियूं आहिनि। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था त जॾहिं तव्हां पंहिंजी दिलि में सख़्ती ऐं बदन में सुस्ती ऐं रिज़्क़ में तंगी महसूसु कयो त तव्हां सम्झो किथे फ़ुज़ूल ॻाल्हायो आहे, बेमक़सद ॻाल्हायो आहे, जंहिंजो ही नतीजो आहे। ऐं ज़्यादा खाइण बि नुक़सानकार आहे ऐं ज़्यादा खाइण जे करे बि जिस्मानी बीमारियूं लॻंदियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त ज़्यादा खाई ऐं पी पंहिंजी दिलनि खे न मारियो, छो जो इन सां दिलियूं मरी वेंदियूं आहिनि। जीअं ज़्यादा पाणी ॾियण जे करे ज़मीन मरी वेंदी आहे, तबाह ऐं बर्बाद थी वेंदी आहे, इन वांगुरु ज़्यादा खाइण जे करे जिस्मानी कई बीमारी लॻंदियूं आहिनि ऐं जिस्म बीमारियुनि में वठिजी वेंदो आहे। ऐं ज़्यादा सुम्हण जेको आहे सो बि कई बीमारियुनि जो सबबु बणिजंदो आहे। जिस्म में सुस्ती पैदा थींदी आहे, पोइ उन सुस्ती मां को न को दर्द जेको आहे सो जागी पवंदो आहे। पोइ इन जी वजह सां ज़्यादा सुम्हण वारो माण्हू अक्सर सुस्त ऐं उहो परेशान ऐं मायूस हूंदो आहे। सो प्यारा दोस्तो, ही 4 अहम असबाब आहिनि जिन जे करे जिस्मानी बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि। त प्यारा दोस्तो, असां तव्हां इन में गौर ऐं फ़िक्र कयूं ऐं जेके 4 अहम असबाब आहिनि इन्हनि खे ज़्यादा हद खां वधीक जेकॾहिं असां इस्तेमालु कयो त यकीनन उहे असांजी जिस्म में बीमारी पैदा थियण जा सबबु बणिजी सघनि था। त प्यारा दोस्तो, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।